मटियारी SSP मटियारी सैयद अली असगर शाह जी हिदायतुनि ते CIA इंचार्ज मटियारी ख़ादिम हुसैन भट्टीअ जी पंहिंजे पुलिस स्टाफ सां गॾु दरगाह परॾेही पीर वेझो कार्रवाई। मटियारी CIA पुलिस पारां मंशियात फरोश जावेद उर्फ बाबू मेमण ऐं वकार कच्छीअ खे मंशियात समेत गिरफ़्तार करण जी दावा। मटियारी थाणे ते केस दाख़िल, पुलिस पारां जांच जो अमल जारी। इन बारे में पुलिस तर्जुमान जो चवणु आहे त SSP मटियारी सैयद अली असगर शाह जी हिदायतुनि ते CIA इंचार्ज मटियारी ख़ादिम हुसैन भट्टी पंहिंजे पुलिस स्टाफ सां गॾु गश्त दौरान खुफ़िया इतला मिलण ते दरगाह परॾेही पीर वटि कामयाब कार्रवाई करे मंशियात फरोश जावेद उर्फ बाबू मेमण ऐं वकार कच्छीअ खे गिरफ़्तार करे उन्हनि जे कब्ज़े मां वॾी तादाद में इंसानी सिहत लाइ हानिकार मंशियात में पुड़ियूं हथ करे वरितियूं आहिनि। गिरफ़्तार थियलनि जे ख़िलाफ़ मटियारी थाणे ते केस पिणु दाख़िल कयो वियो आहे, जॾहिं त पुलिस पारां वधीक जांच जो अमल जारी आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।